अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था। सोबो देरो खां रिपोर्ट ज़हूर हुसैन जामड़ो। साफ़िन ख़िलाफ़ कार्रवाई कंदड़ SHO सोबो देरो ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। हल्का प्रेस क्लब सोबो देरो पारां नाअहल SHO सोबो देरो अकबर आलमानी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते इमदाद हुसैन ओठियो, जमाल महमूद खोड़ो, औरंगज़ेब पीरज़ादो, लाल लीनो मल्ला, फज़ुल मंगी, आशिक शेख, मंजूर संद, अली बख्श सोलंगी, मुनसिफ अबड़ो, ज़हूर जामड़ो ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त हाई कोर्ट सखर पारां पाबंदी मड़ियल केतिरनि ई क़तुल जे केसनि जो जवाबदार खे SHO मुक़ररु कयो वियो आहे, जंहिं हक़ सच लिखण तां सोबो देरो जे सहाफ़िन ख़िलाफ़ कार्रवायूं शुरू कयूं आहिनि। हिन तालका प्रेस क्लब सोबो देरे जे सीनियर सहाफ़ी ज़ाहिद सामटियो ख़िलाफ़ थाणे जे रोज़नामचे में कूड़ी दाख़िला रखी मथसि कूड़ो केस करणु घुरे थो। हू सहाफ़िन खे मौतमार धमकियूं ॾेई चवे थो त मां वॾो ताक़तवर आहियां, उन करे मूंखे केरु बि कुझु नथो करे सघे। हुन मंशात फ़रोशनि सां डील कई आहे, जंहिं करे थाणे जी हद में सरेआम हर क़िस्म जी मंशात विकिरो थिए थी। अमन अमान जी सूरत हाल ख़राब आहे। हुननि IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर खे अपील कई त अकबर आलमानी खे हटाए संदसि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। पुलिस